सिंध में गुर्बत ऐं बेरोज़गारी सबबि औरतुनि समेत 4 ॼणनि आपघात करे छॾियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुर्बत, बेरोज़गारी ऐं घरू अणबणत तां 4 ॼणनि मुबीना तौरु आपघात करे छॾियो आहे। कंडियारो भरिसां नौजवान गुर्बत खां तंगी ज़िंदगी जो ॾीओ उजाए छॾियो आहे। नौजवान अफरोज़ सेठार जो वण में टंगियल लाश हथायो आहे। परियालो लॻ नौजवान इमरान भंड बेरोज़गारी खां बेज़ार थी आपघात करे छॾियो आहे, जंहिंजो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। चेलार वेझो नौजवान माइटनि सां कावड़जी आपघात करे छॾियो आहे। नारायण मेघवाड़ जो वण मेटवाल सां टंगियल लाश हथायो आहे। मीरपुर ख़ास जे इलाइक़े काका बंगलो में अधरूट औरत जो घर मां टंगियल लाश हथायो। वारसनि वाक़े खे आपघात करार ॾींदे चयो आहे त होती की कोलण घड़ू अणबणत तां तंगी कदम अहिड़ो खयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।